अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, मुल्क जी तरक्की आबादगार जी तरक्कीअ सां ई मुंसलिक आहे। असांजो मेहनत कशारी आबादगार खुशहाल तॾहिं बणिजी सघे थो जॾहिं हू फसल जी तयारी वक़्त सां कंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ज़रई निजी कंपनी सन ग्रोथ ऑफिस जे सेल्स मैनेजर ऐं ज़रई माहिर मंसूर हुसैन इंसारी शाह फैसल ऐं ॿियनि कई। चोहर जमाली वेझो ज़फर सुप्राह जे ज़रई फॉर्म ते आबादगारनि जी तरबियत तोड़े फसलनि जी पोखीअ जी आगाही बाबति रखलायल वर्कशॉप खे ख़िताब कंदे कयो। सिंध ऑनलाइन टीवीअ जे रिपोर्टर कादिर कहर मूजिब हुननि चयो त हिन वक़्तु शदीद महांगाई सबबि असांजो आबादगार तबिको ऐं हारी मुकमल परेशान हाल आहे। हुननि चयो त सूरजमुखी कणक तोड़े काटन जो फसल टारगेटेड इन जगह ते लहनि था जिते आबादगार मेहनती तोड़े वक़्त ते फसल पोखींदड़ हुजे थो। ज़रई वर्कशॉप में ज़ुल्फ़कार भुट्टो लाशारी, हाजी हैबत जमाली पटेल, अनवर सुप्राह, अनवर लाशारी, समीउल्ला जमाली, खादिम गखड़ समेत वॾे अंग में आबादगारनि ऐं हारियुनि शिरकत कई। वधीक खबरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।